नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ॾींदा हलूं त सखर का शिया उलमा क़ाउंसिल जी तहफظ अज़ाء लाइ लॉन्ग मार्च रैली जेका वज़ीराعلي ھائوس सिंध अॻियान धरणे जी शिकिल इख्तियार कंदी। सखर का शिया उलमा क़ाउंसिल जे अॻवाननि तरफ़ां 14 फरवरी चैलेंज जे सिलसिले में निकतल रैलियुनि ते सिंध हुकूमत तरफ़ां जलसनि जी अॻवानी कंदड़नि ते FIR काटियूं वयूं हुयूं जेका हुकूमत जी नाजाइज़ी आहे। उन मौके ते सूबाई सदर सैयद अलामा नाज़िर अब्बास नकवी, अलामा शहनशाह हुसैन नकवी, अलामा शबीर हुसैन मीसमी, अलामा असद रज़ा नईमी, सूबाई नायब सदर कुर्बान हैदरी जी अॻवानी में निकतल रैली जॾहिं खैबर पहुती त हुते बीठल शिया उलमा काउंसिल जे अॻवाननि हुसैन चुगताई, डॉक्टर आबिद रसूल हाशमी, मौलाना मोहम्मद बाकिर चांडियो, मौलाना रहमत अली मरी, तालका सदर मज़हर अब्बास मल्ला, हाजी खान मल्ला ऐं ॿियनि अॻवाननि इस्तक़बाल कयो। खैबर शहर में शिया उलमा काउंसिल रैली जे अॻवाननि चयो त सखर खां कराची रैली जी सूरत में मक़सद त सिंध हुकूमत तरफ़ां चैलेंज ते शिया उलमा तरफ़ां निकतल मिशल रैली जे अॻवाननि जा नाला FIR में दाख़िल थियल आहिनि। सो असीं सिंध हुकूमत खे चऊं था त 14 फरवरी चैलेंज ते शिया उलमा ते कटियल FIR खत्म कयूं वञे। ॿी सूरत में असां पूरे पाकिस्तान में एतिजाई रैलियूं कढंदासीं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।